अॼोकी कहाणी जो उनवान यानी नालो आहे पंज गरा पत्थर। ही सबक आमोज़ कहानी पंजन दोस्तन सां जरूर शेयर कजो, जंहिंमें कहाणीअ जे उनवान मुताबिक पंजन गरन पत्थरन जे मिसल पंजन ॻाल्हियुनि बाबति ॼाण पिण ॾिनी वेंदी, जेके ॻाल्हियूं आहिनि पहिरीं हसद, ॿी लालच, टी नफ़रत, चौथी कावड़, पंजीं आख़िरी मुआफ़ी, जेका ॼाण किताब हज़रत अलीअ जा कौल मां वरतल आहिनि। पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर ज़रूर कजो, मता गो मुआ गुर सुधरी वञे। मुंहिंजो ही वीडियो अगरि फेसबुक ते था ॾिसो त अचो यूट्यूब ते त गॾिजी था पंजन पत्थरनि जी कहाणीअ मां वाक़ुफ़ कान थियूं। यूट्यूब जे चैनल जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। वीडियो ॾिसण खां पोइ मुंहिंजो यूट्यूब जो चैनल सब्सक्राइब करे बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा। मुकमल कहाणी ॿुधण लाइ अचो मुंहिंजे यूट्यूब चैनल आसिफ अबड़ो ते त गॾिजी था ॾिसूं सबक आमोज़ कहाणी, जंहिंजो उनवान आहे पंज गरा पत्थर। अगरि यूट्यूब ते था ॾिसो त हिकिड़ो शख़्स हूंदो आहे जेको तमामु घणो मायूस, उदास ऐं मुंझल रहंदो हुयो। नेठि दिल जे सुकून लाइ पुछा करे हिकिड़े फ़क़ीर ॾे अची निकितो। दरवेश ॾे पहुचंदे ई उनखे चवण लॻो त वॾी तकलीफ़ में आहियां फ़क़ीर साहब, ॾाढो परेशान आहियां। उन फ़क़ीर उन शख़्स खे चयो त का ॻाल्हि कान्हे, तूं अॼु राति मूं वटि कर आराम, इन मौज़ूअ ते सुबुह जो ॻाल्हाईंदासीं। उन शख़्स जीअं तीअं करे ॾुखी सुखी राति गुज़ारी। सुबुह जो उनखे नाश्तो करायो वियो ऐं उहो फ़क़ीर आयो ऐं हुनखे चवण लॻो त हलिया गॾु कुझु सफ़र था कयूं। पर उन खां अॻु उन फ़क़ीर उन उदास शख़्स जे पुठीअ ते पंज गरा पत्थर ॿधी छॾिया ऐं उनखे चयाईं त हाणे हलिया त पंधु कयूं। हलंदे हलंदे थोरी देरि खां पोइ उन उदास शख़्स उन फ़क़ीर खे चयो त साईं पुठीअ में ॾाढो सूर पियो थिए, ॾाढी तकलीफ़ पई थिए। पोइ फ़क़ीर साहब हिकिड़ो पत्थर उन उदास शख़्स जे पुठीअ तां लाहे छॾियो। पोइ वरी हलण शुरू करे छॾियाऊं। वरी अॻिते हलंदे हलंदे ॿियो पत्थर बि फ़क़ीर साहब उन शख़्स जे पुठीअ तां लाहे छॾियो। ईअं कंदे कंदे 5 किलोमीटर हलंदे बाक़ी बचल 3 पत्थर बि फ़क़ीर साहब उन तकलीफ़ सां भरियल ऐं उदास शख़्स जे पुठीअ तां लाहे छॾिया ऐं उन खां पोइ उन खां पुछियाईं त हाणे कीअं थो भाई? उन शख़्स जवाब ॾिनो त हाणे जिस्म जी हालत त ठीकु थी वई आहे, पर दिमाग़ जे मथां अञा बोझ आहे। हाणे बाक़ी उन जो इलाज कयो। फ़क़ीर उन शख़्स खे जेको चयो, तव्हां बि इहे जुमला गॾु खणी वञिजो, तव्हांजे बि कम जी शइ आहिनि। चयाईंसि त जेके तुंहिंजे जिस्म जे मथां 5 पत्थर हुआ ऐं जीअं तो आहिस्ते आहिस्ते करे पंहिंजे पुठीअ तां लाहे छॾिया, ईअं ई तुंहिंजे दिमाग़ जे मथां बि जेके 5 पत्थर आहिनि उन्हनि खे बि दिमाग़ तां लाहे फिटो कर। उन शख़्स फ़क़ीर खे चयो, इहो वरी कीअं ऐं कहिड़ा पत्थर? फ़क़ीर रस्ते में हलंदे हलंदे उनखे जवाब ॾिनो त पहिरियों पत्थर आहे हसद, साड़, ॿियाई, दुश्मनीअ जो। तो पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में सॼे दुनिया जो साड़ हसद पाले रखियो आहे। उन हसद, साड़ ऐं दुश्मनीअ जो पत्थर पंहिंजे दिल तां लाहे। वरी थोरी देरि हलण खां पोइ उन शख़्स उन फ़क़ीर खे चयो त साईं हसद, साड़, बुग़्ज़, अदावत, बदख़्वाहीअ जो पत्थर त मां पंहिंजे दिल ऐं दिमाग़ तां लाहे छॾियो आहे, पर अञा बि मुकमल ठीकु न आहियां थियो। फ़क़ीर वरी हलंदे हलंदे उनखे चयो त हाणे ॿियो पत्थर लाहे लालच जो। समूरे दुनिया जूं ख़्वाहिशूं तो पाले रखियूं आहिनि। इन लालच जे पत्थर खे पंहिंजे मथे तां लाहे फिटो कर। एतिरो त जीअंदो बि न आहीं इंसान, जेतिरो तूं रोज़ मरंदो आहीं। वरी थोरो हलंदे उन शख़्स चयो, हाणे छा कयां? फ़क़ीर जवाब ॾिनुसि त तो ख़ामख़ा में सॼी दुनिया जूं नफ़रतूं पाले रखियूं आहिनि, जिन जी का ॾेती लेती न आहे। जिन सां न ॼाण सुञाण तूं हरू भरू उन्हनि जे बारे में सोचे सोचे तूं पाण चरियो ऐं निगेटिव थींदो थो वञी। जो पत्थर नफ़रतुनि जो बि लाहे पंहिंजे मथे तां। उन शख़्स थधा साह भरींदे फ़क़ीर खे चयो त साईं हाणे 50% यानी 50% त ठीकु थी वियो आहियां, बाक़ी 50% बचो आहे। फ़क़ीर साईं हाणे इहो ॿुधायो त बाक़ी 2 पत्थर कहिड़ा आहिनि? फ़क़ीर जवाब ॾिनो त ख़्वामख़्वाह जी कावड़ ऐं हरू भरू जी आकड़ तो पाले रखी आहे, जिन खे तूं सोलो सुञाणी बि नथो। हरू भरू उन्हनि जे लाइ तो पंहिंजे पाण में आकड़ पैदा करे रखी आहे। लाहे इहो 4थों पत्थर बि पंहिंजे मथे तां। ऐं जॾहिं 5 पत्थर जी ॻाल्हि आई त इहा ॻाल्हि पाण सां गॾु खणियो वञिजो। यादि रखिजो, विसारजो न। पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधाए
उन्हनि जूं परेशानियूं ख़त्म करण जी कोशिश कजो। पंजे पत्थर जो फ़क़ीर जवाब ॾिनो त पहिरीं तूं दुनिया वारनि खे मुआफ़ कंदो हुएं, हाणे तूं दुनिया वारनि खे मुआफ़ करण छॾे ॾिनो आहे। दुनिया खे माफ़ करण सिखी छॾ त पंजे पत्थर जो वज़न बि तुंहिंजे सिर तां लही वेंदो। फ़क़ीर चवे थो त माण्हुनि सां गिलाऊं शिकायतूं न करियो, पंहिंजे पाण लाइ हरूभरू जा मसला पैदा न करियो। गैर ज़रूरी शयूं जेके पंहिंजे घर में गॾु करे रखियूं अथव उन्हनि खे ज़रूरतमंद माण्हुनि में विराए उन्हनि मां पंहिंजी जान छॾायो। एसी ताईं जो पंहिंजे फ़ोन में हरूभरू जा नंबर जेके कंहिं कम जा न आहिनि सेव करे रखिया अथव त उहे बि पंहिंजे फ़ोन मां डिलीट करे छॾियो ऐं ख़ुदा पाक खां हर हाल में शुक्र करणु शुरू करे छॾियो। इन्हनि पंजनि मुसीबतुनि खां वाक़ुफ़ करण लाइ किताब हज़रत अली करमुल्लाह वजह जे कोल मां हसद, लालच, नफ़रत, कावड़ ऐं मुआफ़ीअ बाबति कुझु सम्झाणियूं त नंबर 1 हसद। हसद रूह जो क़ैद आहे। हसद बदन खे साड़े थो। शरीफ़ माण्हू हसद खां बेज़ार रहे थो। हसद तकलीफ़ पैदा करे थो। हसद बदन खे ॻारे छॾे थो। हसद हिकु क़िस्म जो अज़ाब आहे। हसद हिकु लाइलाज बीमारी आहे जेका हासिद जे मौत खां सवाइ ख़त्म नथी थिए। हसद नेकिन खे खाई छॾे थो। हसद खां परहेज़ करियो। हसद हिकु मुसीबत आहे। नंबर 2 लालच। लालच सां माण्हू ॿिए जो ग़ुलाम थी वेंदो आहे। लालच सां ज़िल्लत ऐं परहेज़गारीअ सां इज़त हासिल थिए थी। लालच खुलियल मोहताजी आहे। लालच हिकु ऐब आहे। लालच ऐं हिर्स खां बचंदा रहो। लालची शख़्स ज़िल्लत ऐं ख़्वारीअ जे क़ैद में हूंदो आहे। जंहिं शख़्स लालच कई उन पंहिंजी इज़त नफ़्स खे सदाईं लाइ ज़लील ऐं ख़्वार कयो। नंबर 3 नफ़रत। नफ़रत हिकु इंतहाई मफ़नी जज़्बो आहे जेको न सिर्फ़ फ़र्द जे ज़ाती ज़िंदगीअ ते ख़राब असर विझे थो पर समाज में बि नफ़रत, विछोटियूं ऐं तकरार पैदा करे थो। नफ़रत कंदड़ माण्हू हमेशा बेचैन ऐं परेशान रहंदा आहिनि। नफ़रत कंदड़ माण्हुनि में रत जो दबाव, ब्लड प्रेशर आम तौर ते वधीक हूंदो आहे। नफ़रत सबबु दोस्ती, ख़ानदान ऐं साथियुनि सां लाॻापा मुतासिर थियनि था। नफ़रत कंदड़ माण्हू अकेलो थी वेंदो आहे। नफ़रत सां माण्हू पंहिंजी तवानाई बर्बाद करे छॾींदो आहे जंहिंसां ज़िंदगीअ में अॻिते वधणु मुश्किल थी सघे थो। नंबर 4 कावड़। चिड़। कावड़ हयातीअ खे ख़राब करे थी। कावड़ अकुल खे बिगाड़े थी। कावड़ खे पीअंदड़ उहो आहे जेको पंहिंजे कावड़ खे मारे छॾे। कावड़ ऐब ज़ाहिर करे थी। सख़्त कावड़ जी हालत में सब्र बुर्दबारी इख्तियार करण अल्लाह ताला जे ग़ज़ब खां बचाए थी। कावड़ कीनू ऐं दुश्मनी पैदा करे थी। कावड़ जी तेज़ी ऐं हमले खां बचंदा रहो। नंबर 5 ऐं आख़िरी आहे मुआफ़ी। जॾहिं दुश्मन ते ग़ालिब अचो त उनखे मुआफ़ करे छॾियो। माफ़ी हिकु सुठो बदिलो आहे। मुआफ़ करणु दुश्मन ते फ़तह हासिल करण जी ज़क़्वात आहे। मुआफ़ करणु सभ खां वधीक उन वक़्तु चङो लॻे थो जॾहिं मुआफ़ कंदड़ सज़ा ॾियण ते इख़्तियार रखे। माफ़ीअ सां कामयाबीअ में वाध थिए थी। जल्दी मुआफ़ करणु शरीफ़नि जी आदत आहे। हमेशा जीअं फेरोज़ अली जूणेजो जी चूंड में फ़क़ीर दादर जूं सिटूं त मुंहिंजी भली हिन मुल्क सॼे में गिला हुजे। दुनिया फिरी वञे भली राज़ी ख़ुदा हुजे। मुंहिंजी भली हिन मुल्क सॼे में गिला हुजे। दुनिया फिरी वञे भली राज़ी ख़ुदा हुजे। छाजो फ़साद, छाजो हसद, छाजी दुश्मनी। छाजो फ़साद, छाजो हसद, छाजी दुश्मनी। ॿिए खे छॾे ॾे पंहिंजी नियत सफ़ा हुजे। बादे सबा तूं चओ वञी मुंहिंजे मसीह खे। बादे सबा तूं चओ वञी मुंहिंजे मसीह खे। ज़िंदा करे मोए खे का अहिड़ी दवा हुजे। अहिड़ो कमु कंदुसि न मां ॿीहर कॾहिं वरी। अहिड़ो को कमु कंदुसि न मां ॿीहर कॾहिं वरी। मूंखे भली दिलि जे लॻीअ जी सज़ा हुजे। हिन मोह जे मर्ज़ जो इहो ई हकीम हुआ। हिन मोह जे मर्ज़ जो उहो ई हकीम हुआ। अक्सीर जहिड़ी जंहिंजी नज़र में शफ़ा हुजे। पइजे मरी ख़ुदा जो कसम आहे दादना। पइजे मरी ख़ुदा जो कसम आहे दादना। उम्मीद जो जे की न की दिलि खे भरा हुजे।